बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। उम्मीद त तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां हाज़िर थिया आहियूं इस्लामियात जे क्लास सां गॾु। असांजे अॼु जो क्लास आहे हज। हिन क्लास में असां हज जे बारे में कुछ इम्पोर्टेंट पॉइंट पढ़ंदासीं जेके तक़रीबन हर टेस्ट में ईंदा आहिनि। नंबर 1, हज जो मतिलबु आहे इरादो करणु। नंबर 2, हज 9 हिजरीअ में फ़र्ज़ कयो वियो। नंबर 3, पहिरियों हज 9 हिजरीअ में अदा कयो वियो। नंबर 4, सूरह आले इमरान में हज जो हुकुम थियल आहे। नंबर 5, 10 हिजरीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़क़त हिकु हज अदा कयो। नंबर 6, हज जा 3 क़िस्म आहिनि। नंबर 7, हज दौरान कलमा तौहीद पढ़िबो आहे। नंबर 8, मीना में क़ुर्बानीअ जी रस्म अदा कई वेंदी आहे। नंबर 9, जमरात जो तादाद 3 आहे। नंबर 10, जमरात कंकर उछलाइणो 11, 12 ऐं 13 हज ते कई वेंदी आहे। नंबर 11, 9 ज़ुल्हज ते मुज़दलिफ़ा में मग़रिब ऐं इशा जूं 2 नमाज़ूं गॾु अदा कयूं वेंदियूं आहिनि। नंबर 12, योम अफ़रा हज जे ॾींहं खे चइबो आहे। नंबर 13, अरफ़ात खां हाजिन जे वञण वारी जाइ जो नालो मुज़दलिफ़ा आहे। नंबर 14, काबे जो पहिरियों ढांचो हज़रत आदम अलैहिस्सलाम तामीर करायो। नंबर 15, हज़रत इब्राहिम ऐं इस्माइल 4,500 साल अॻु काबे जी ॿीहर तामीर कई। नंबर 16, योम नहर क़ुर्बानी जे ॾींहं खे चइबो आहे। नंबर 17, योम अरफ़ात 9 ज़ुल्हज आहे। नंबर 18, हज दौरान हिकु ख़ुतबो पढ़ियो वञे थो। नंबर 19, हज दौरान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 8 ऊँट क़ुर्बान कया। नंबर 20, सफ़ा ऐं मरवा में 7 भेरा डोड़ण खे सही चइबो आहे। नंबर 21, एहराम खां पोइ हज जो अहम तरीन मरहलो वक़ुफ़ आहे। नंबर 22, वक़ुफ़ खां पोइ सभ खां अहम मरहलो तवाफ़ आहे। नंबर 23, 9 खां 11 ज़ुल्हज खां सवाइ साल में कंहिं बि वक़्तु उमिरो करे सघिजे थो। नंबर 24, हजाज जो हिकु ॾींहुं मीना में ऐं ॿियो ॾींहुं अरफ़ात में ऐं आख़िरी ॾींहं ते ख़ेमो आहे। नंबर 25, इमाम मालिक चयो त हज सभिनीनि इबादतनि खां वॾी इबादत आहे। नंबर 26, हज ऐं उमिरे जो पहिरियों ऐं सभ खां वॾो फ़र्ज़ एहराम आहे। नंबर 27, एहराम जूं 8 पाबंदियूं आहिनि। नंबर 28, काबे जे चौधारी पहिरियों ऐं अंदरियों सभ खां वॾो दाइरो मस्जिद हराम आहे। नंबर 29, काबे जे चौधारी ॿियों दाइरो मक्का मुकरमा आहे। नंबर 30, काबे जे चौधारी 3 दाइरो हरम आहे। नंबर 31, हज़रत आदम जी पैदाइश खां 2000 साल अॻु काबे जी तामीर थी। नंबर 32, काइनात में सभ खां पहिरियों फ़रिश्तनि काबे जी तामीर कई। हिन वीडियो मां तव्हांखे हज जे बारे में काफ़ी मालूमात हासिल थी हूंदी। वरी मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा निगहबान।